अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल आहे, ख़ुशि आहियो? तबियत सही आहे दोस्तों? अरबा बाज़ार लॻियल आहे, अरबा बाज़ार में वेठो आहियां ऐं साग थो पियो साफ़ु कयां। मुंहिंजे हथ में सरियां जो साग आहे ऐं ॻोठ खां आयो आहे। हिन में कचिरो इलाही ईंदो आहे, गाॾीअ ते अचे थो न जेको राति में सफ़र करे, त पोइ हिन जे विच विच में जेके आहिनि पता ॻरी वेंदा आहिनि। ऐं पता कहिड़ा ॻरियल मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीउ ॾिसो, हे हिकिड़ो पतो साफ़ु करे मूंखे हिन पासे ॾे रखिणो पवंदो ऐं तॾहिं वञी हे साग सुठो लॻंदो, सुठो नज़र ईंदो ऐं गिराक में दिलचस्पी पैदा थींदी साग वठण में। ऐं हे ॾिसो न, हे फिको पतो अहिड़ा पता ॿाहिरां तव्हांखे नज़र न ईंदा, हे विच विच में ईंदा नज़र। ऐं पोइ असां हिनखे ईअं था कयूं त हाणे हिन जो हिकु पतो खणी करे, हिन खोले करे, हिन खणी ऐं धार करे पोइ जेको आहे सो हिनखे सुक ॿधंदासीं। उहो ई मां तव्हांखे ॾेखारियां थो। साफ़ु करे छॾियो आहे मां, हिकु वेड़ी ठाहे छॾी आहे, हिकु वेड़ी ॾिसो। ऐं हिन हिकु वेड़ी मां ॿियूं ठाहियूं काफ़ी सारियूं, उन में तव्हांखे कचिरो मां ॾेखारियां थो केतिरो निकितो आहे। हीउ ॾिसो दोस्तो, हा हीउ कचिरो कढियो आहे। हे बेसरो नज़र थो अचे, इन लाइ हिन जी लेवल बराबरि करण लाइ हिनखे छुरी हणी लेवल कबो सुर जो। हाणे ॾिसो केॾो VIP नज़र थो अचे। इहा महिनत हूंदी आहे असांजी सुबुह जो, जेकी तव्हां ॾिसो था। हीउ कचिरो वग़ैरह कढियो आहे, अञा सेटिंग हले थी पई दोस्तो। पूरे 1 कलाक जी महिनत खां पोइ असां मण साग साफ़ु करे विया आहियूं ऐं मण साग मां जेको तक़रीबन असां कचिरो कढियो आहे उहो 11 किलो आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीउ कचिरो आहे जेको असां हिन साग मण मां कढियो आहे ऐं जेको साग असां साफ़ु करे रखियो आहे उहो हीउ ॾिसो। तमामु तव्हांखे ज़बरदस्त नज़र ईंदो ऐं VIP नज़र ईंदो। बसि हिनखे स्टाल ते लॻाइण जी देरि आहे। कचिरो हीउ कढियो आहे असां, ॾिसो था, तक़रीबन 11 किलो कचिरो निकितो आहे हीउ मण साग में। हाणे साफ़ु सुथिरो तव्हांखे साओ नज़र ईंदो ऐं हिन में कोई बि कचिरो वग़ैरह न आहे।